नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त भिरयास्टी में खबर ईंदड़ भिरयास्टी नेशनल हाईवे ते वाक़ गोठ जबीब Allah ڀنڀرو जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गुलाम शबीर मयमण के 14 सालन जो अरसो गुजरी वञण बावजूद सरकारी इमारत न मिली सघी है। जंहिं सबब हिन जदीद दौर में रहवासी या मासूम शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं ॻोठाणनि पारां पंहिंजी मदद पाण ते तोताक में तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। उन सिलसिले में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जे उस्ताद तोड़े रहवासियुनि मक़सूद अहमद मयमण अब्दुल्ला ڀنڀرو शाहनवाज़ ऐं ॿियनि ॿुधायो त 2007 में प्राइमरी स्कूल मंजूर थियो पर 14 साल गुजरी वञण बावजूद भी स्कूल के इमारत समेत अलमारी फर्नीचर बोर्ड तोड़े ॿियो घुर्बल सामान नाहे मिली सघियो। जॾहिं त ॻोठ में कंहिं बि शादी या गमी जे मौके ते स्कूल जे शागिर्दनि खे मोकल कराई वेंदी आहे। स्कूल में शागिर्दनि लाइ पीअण जो पाणी नलको तोड़े वॉशरूम जी सहूलियत भी मौजूद न आहे। तालीम खाते नौशर फिरोज पारां SMC फंड भी नथा ॾिना वञनि, जंहिं सबब स्कूल जूं बेंचूं तोड़े ॿियूं ज़रूरतूं ओताक जो मालिक पूरियूं कंदो आहे। हिन वधीक ॿुधायो त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तालीम खाते जा ऑफिसर विज़िट करे चुका आहिनि पर हिन महिल ताईं प्राइमरी स्कूल खे इमारत समेत ॿियो घुर्बल सहूलियतूं न मिली सघियूं आहिनि। इन्हनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, तालीम जे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गुलाम शबीर मयमण खे सरकारी इमारत ॾिनी वञे त जीअं हितां जा ॿार तालीम हासिल करे सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।